ख़ालिद कल्याण, केवन न्यूज़ नेटवर्क पाकिस्तान। नाज़रीन, हींअर आउं मौजूदु आहियां प्राइवेट स्कूल्स डिप्टी डायरेक्टर सैयद नवीद अली शाह जी ऑफिस में। ऐं सैयद नवीद अली शाह खां पुछूं था त प्राइवेट स्कूल जेके बि आहिनि, निजी स्कूल, उन्हनि में अव्हां कहिड़ो कोविड-19 जे हवाले सां इंतज़ाम कयो आहे, या जेके कोविड-19 जे हवाले सां SOP जा मामला आहिनि उन्हनि खे अव्हां कीअं नोट कयो आहे, ऐं जेके स्कूल न आहिनि SOP जे उन जे दायरे अंदरि उन ते तव्हां केतिरो अमल कयो आहे। अचो त साईं सां ॻाल्हि ॿोल था करियूं। सभिनी खां पहिरीं मां शुक्रगुज़ार आहियां केवल न्यूज़ जो, जे हिते अची असांजे हिन पैगाम खे माण्हुनि ताईं स्कूलनि ताईं पहुचायो। सभिनी खां पहिरीं असां सभिनी स्कूलनि खे इंस्ट्रक्शन ॾेई छॾियो आहे, लेटर बि लिखूं पिया, रिमाइंडर लिखोसि पिया त ॿारनि जी वैक्सीनेशन्स कंप्लीट कयो ऐं असांखे डेली बेसिस ते डेटा वञे जेका असां NOC ऐं सेक्रेटरीट ऐं मिनिस्ट्री ॾांहुं मोकिलियूं पिया। असां स्कूल में डेली बेसिस ते विज़िट करे SOPs चेक कयूं पिया ऐं नंढे ॿारनि जी ख़ासि ख़्यालु रखी उन्हनि जी क्लासिस खे असां मॉनिटर करे रहिया आहियूं ताकी उहे ॿार सही तरह सां पंहिंजी तालीम जारी रखी सघनि ऐं 50% अटेंडेंस जे हिसाब सां अल्टरनेट क्लासिस खे ऑब्ज़र्व करे रहिया आहियूं त उहे हली रहिया। जिते 50% ऑब्ज़र्वेशन वधी थिए असां उन्हनि स्कूलनि खे लेटर लिखी छॾिया आहिनि त हू गवर्नमेंट जे हिन पाबंदी खे हिनखे कहिड़े बि तरीक़े सां लाज़मी तौर ते इम्प्लीमेंट करे। ॿियो असां पेरेंट्स खे ख़ासि तौर ते रिक्वेस्ट कंदासीं त ॿार जिन जी एज 12 साल खां मथे आहे उन्हनि खे वैक्सीनेशन करायूं त जीअं ॿारनि जी सिहत महफ़ूज़ रहे, माशरो महफ़ूज़ रहे ऐं असांजो इहो तालीमी निज़ाम जारी ऐं साली रहे। हिन वक़्त ताईं असांजे रीजन में अलहमदिल्ला सभई स्कूल SOPs जे तहत हली रहिया आहिनि ऐं जेको बि स्कूल SOPs ते अमल न कंदो उन स्कूल जी रजिस्ट्रेशन कैंसिल कई वेंदी ऐं सस्पेंड कई वेंदी ऐं स्कूल खे बंदि कयो वेंदो। असां डेली बेसिस ते स्कूल विज़िट कयूं पिया ऐं उन्हनि जेका वैक्सीनेशन थिए पई स्कूलनि जी उन्हनि जी रिपोर्ट कलेक्ट कयूं पिया, जेका असां मथे DG ऑफिस ऐं DC ऑफिस खे ॾींदी आहे। असां ॿुधाईंदो आहियां सभिनी स्कूल वारनि खे मां इहा मैसेज कंदुसि त वधि में वधि वैक्सीनेशन ॿारनि खे कराए त जीअं इहा नौबत न अचे स्कूल बंदि कयो, जीअं ई असांजे तालीमी सिलसिले जारी असां। वॾी महिरबानी साईं, तव्हां केवन न्यूज़ खे पंहिंजो टाइम ॾिनो, अव्हांजा निहायत थोरा था।